मेहर जे इलाइक़े बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ हासुल खोसो में बिरोही बिरादरी जे ॿिनि धुरियुनि जे घरेलू मामले तां झेड़े जे नतीजे में डंडा ऐं सिरोटा लॻण सबबि न्याणी हथां ससु पीरसन औरत मुसम्मात हाजानी ज़ाल अब्दुल रशीद क़तल थी वई। लाश तालके इस्पताल मेहर मुंतक़िल कयो वियो। तालके इस्पताल मेहर में फौती औरत जे पुटु तवक्कल बिरोही ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे इल्ज़ाम हणंदे चयो त मामूली ॻाल्हि तां जवाबदारनि असांजो भेणवियो मुमताज़ बिरोही, क़ुर्बान बिरोही, गुल मोहम्मद बिरोही, नवाब बिरोही ऐं ॿियनि घर ते हमिलो करे गार गंद करण बाद सिरोटा ऐं डंडा हणी मुंहिंजी पीरसन अमर खे क़तल करे फायरिंग कंदा फरार थी विया। कुराड़ी अमर रिश्ते में वञी छा थिए बाबा? हिन सां केरु विड़ियो आहे? क़ुर्बान गुल मोहम्मद मुमताज़ नवाब। उन्हनि खे फ़ौजी जी नौकरी आहे। क़ुर्बान खे पंहिंजी फ़ौज जी ज़रूरत ते बि हिमत कंदी धमकी थो ॾिए असांखे। तव्हां असांखे छा कंदा? बसि हुननि खे पैसो घणो आहे। असां ग़रीब माण्हू मस्जिद जा पेश माण्हू 3000 पघार, हुननि खे सरकारी नौकरी पंहिंजे पाण रखंदा। ज़ईफ़ मां खे बि हिते वठी आयासीं, हिते बि हमिलो करे आया साईं। अची घर में गारियूं ॾिननि, ताना ॾिना न। अच्छा। पोइ अची NC कराइनि हुननि असांजे इस्पताल में थाणे ते। पोइ पुलिस असांजी बि NC करायोसीं। पुलिस असांखे ॾिनई लेटर वञे पटी कराए अचो। असां हिते पटी कराइण आयासीं त वरी हिते असांखे हमिलो करे आया। अच्छा। क़ुर्बान गुल मोहम्मद ऐं मुमताज़ नवाब। मुमताज़ न्याणो आहे, ॿार वरी फेर बि कयो। अच्छा जी जी। असांजो मुतालबो आहे हिनखे गिरफ़्तार कजे। मारे त न मां कुराड़ी खे धक कयां त घणो हिनखे सख़्तु सज़ा ॾिजे। हुननि चयो त असां तालके इस्पताल मेहर पहुतासीं त साॻियनि ई जवाबदारनि कानून जे अखियुनि में सुरमो पाराए ॿीहर हमिलो करे असांखे मारकुट कई। हुननि चयो त ज़ालिमनि असां सां ज़ुल्म करे बेगुनाह असांजी अमर खे क़तल कयो आहे ऐं असांखे बि मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे। हुननि वधीक ॿुधायो त असां मेहर बी सेक्शन पुलिस खे वाक़े जो इतलाह ॾिनो आहे, पर हिन वक़्त ताईं पुलिस वाक़े वारे हंधि बि नाहे पहुती ऐं न वरी पुलिस असांजी का दाद फ़रियाद ॿुधी आहे। पीर राहिब, क़ौमी हक़ीक़त, मेहर।